अस्सलाम वालेकुम अमर ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं चूहड़ जमाली मंद सिंध जे मशहूर दरगाह हज़रत शाह यकीक बाबा ऐं जलाली बाबा जो 584 उर्स मुबारक जूं तक़रीबूं ज़ोरो शोर सां जारी। मेले जो इफ़्तिताह सोहेल अनवर सियाल ऐं शामदर तालखे जो पीपल्स पार्टी MPA मोहम्मद अली मलकानी कंदो। उर्स जी तक़रीबात में शिरकत लाइ सिंध पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा समेत मुल्क जे कुंड कुर्च खां हज़ारे औरतूं ऐं मर्द बांधणनि जो अचण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मेले जो आगाज़ 1-2-3 मार्च ते कयो वेंदो। ज़ाइरीन तरफ़ां मज़ारनि ते हाज़िरी भरे मन जूं मुरादूं माणण लाइ बासूं वञनि थियूं, जॾहिं त ज़ाइरीन लाइ पीअण जे पाणी ऐं रिहाइश सिक्योरिटी जा जोगा इंतज़ाम कया विया आहिनि। ॿिए तरफ़ उर्स में शरीक माण्हुनि जे मिज़ा ऐं सर्किस मौज जो खूह, चिड़ियाघर, रेल गाॾी तोड़े मिठाई जा दुकान पिण लॻाया वेंदा। ख़बर शामिल कंदासीं आदिलपुर मत मेहराबपुर जे सीनियर सहाफ़ी शहीद अज़ीज़ अहमद मेमून खे बेदर्दीअ सां क़त्ल करण ख़िलाफ़ सचल प्रेस क्लब आदिलपुर जे सहाफ़ियुनि पारां सचल प्रेस क्लब आदिलपुर खां मेन चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई ऐं मक़तूल जे खून सां इंसाफ़ करण जो मुतालबो कयो वियो आहे। रैलीअ जी अॻवानी सदर माजिद अली कलवड़ ऐं जनरल सेक्रेटरी फरमान अली लेगारी, सागर अब्बासी, मोहम्मद ईसा कोलाची, अब्दुल हमीद दायो, निसार अहमद तहीम, अली हसन महर, खलील अहमद कोलाची, मोहिन अबड़ो जन सख़्त एहतजाज कंदे चयो त सीनियर सहाफ़ी अज़ीज़ अहमद जा कातिल जल्द गिरफ़्तार कया वञनि ऐं मक़तूल जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथिलु मां त मीरपुर माथिलु ऐं जरवार में अटे खंड जो हथरादू बहरान पैदा थियण ते DC घोटकीअ जे हुकुम ते AC तरफ़ां मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा, गोदाम सील। मीरपुर माथिलु ऐं जरवार अटे जे बहरान खंड ब्लैक ते हलण जे सिलसिले में DC घोटकी मोहम्मद ख़ालिद सलीम जे हुकुम ते AC मीरपुर माथिलु, शहरियार खान मीरपुर माथिलु में सेठ जंगूमल ऐं जरवार में हिंदू वापारी लाला वाशन जे दुकान ते ओचितो छापो हयो आहे। मीरपुर माथिलु ऐं जरवार में खंड ऐं अटो ब्लैक ते वेकरो करण ख़िलाफ़ रिकॉर्ड तलब कया विया आहिनि, जॾहिं त मीरपुर माथिलु ऐं जरवार शहर जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा हया विया ऐं रेट बि मालूम कया विया आहिनि। होॾां मुख़्तलिफ़ दुकानदारनि खां लाइसन बाबति पुछा-ॻाछ करण ते कंहिं बि दुकानदार तरफ़ां लाइसन न ॾेखारिया विया। AC शहरियार खान मीडिया खे ॿुधायो त वधीक मिक़दार में अटो ऐं खंड जिथे बि मौजूदु हुजे फौरी इंतज़ामिया खे इतला ॾिनो वञे त जीअं वक़्त सिर अटो ऐं खंड ब्लैक ते वेकरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।